वॾो ॾोहारी आहे रोज़े अदल खां पकड़ियो वियो आहे ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे कॾहिं तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे कॾहिं चोटीअ तां उछलायो वियो आहे पर पोइ बि तुंहिंजी साॻी रहंदी अचे रीत भाॻी पर पोइ बि तुंहिंजी साॻी रहंदी अचे रीत भाॻी जंहिंजे मन में खाट हणे थो तंहिंजो सारो चैन खणे थो जंहिंजे मन में खाट हणे थो तंहिंजो सारो चैन खणे थो तो करे ही सोचियो आहे कंहिंसां तुंहिंजी यारी आहे सच वॾो ॾुआरी आहे सच वॾो ॾुआरी आहे हिन मुखार तालीके में मौजूद मुख़्तलिफ़ जेके सरकारी उन्हनि जा दोस्तो अॻवाणो ऐं मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमनि जा दोस्तो साथी दोस्तो अस्सलाम वालेकुम जीअं असांजे मुलाज़िमनि जो अलाइंस जीअं पेटल टाइम तमामु घणो थी वियो आहे तकलीफ़ूं तमामु घणियूं थी वियूं आहिनि अॼोके हिन सॼे प्रोग्राम ते खोड़ सारनि दोस्तनि वज़ार सां ॻाल्हायो आहे आउं फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे अॻियां रखां थो त 6 तारीख़ खे फोकस कयो 6 तारीख़ खां अॻियां सिंध जो कहिड़ो मोतबर नालो सिंध जो कहिड़ो बि वॾो उहिदो जेकॾहिं तव्हांखे रुॻो ही चवे किताब ऐलान करे किताब हुनजो प्रेस बयान अचे फेसबुक ते अचे त असां हमदर्दी कयूं था मुलाज़िमनि सां या असां मुलाज़िमनि जा मसइला हल कयूं था त हुन ते एतबार रखिजो असांजो एतबार असांजी क़यादत ते आहे असांजो एतबार असांजी क़यादत ते हुअणु खपे असांजो एतबार असांजी साक़ियत ते हुअणु खपे असांजी जदोजहद ते हुअणु खपे असांजी क़ुवत ते हुअणु खपे 6 तारीख़ जेको असांजो ऐलान थियल आहे सिंध गवर्नमेंट खे पंहिंजे हथ ऐं होद तां नथी लहे ऐं को नोटिफिकेशन वापसि नथी कढे तेसि इहा तहरीक जारी हूंदी जारी रहंदी जारी पीपल पार्टी गवर्नमेंट इन अड़े 20 सालनि 30 सालनि जे इक़रार में असां सिंधी माण्हू वॾा बदकिस्मत माण्हू असां हिननि खे वोट ॾिनियूं हिननि खे खटाए खटाए पेचायो ऐं उन्हनि खे हवाले कयो त हो वञी सिंध जे माण्हुनि जी ख़ुशहाली जी ॻाल्हि कनि माण्हुनि खे ख़ुशहाल कनि पंहिंजे वतन खे ख़ुशहाल कनि पंहिंजी धरती खे ख़ुशहाल कनि पर हिननि 20 सालनि में उन्हनि सवाइ पंहिंजे घर पंहिंजे खानदान खां सवाइ कंहिंखे ख़ुशहाल न कयो आहे बुख मारियो आहे 30 साल उन्हनि पंहिंजा पग भरिया 30 साल उन्हनि मुल्क खे लुटियो 30 साल असांजी धरती खे लुटियो असांजा वसीला जबल तेल विकिणंदा विया असीं ख़ामोश तमाशा थी ॾिसंदा रहियासीं ऐं जिए कंदा रहियासीं पर मुंहिंजे ख़्याल में हाणे पीपल्स पार्टी वारनि खे अखि खोलणु खपे हिते असांजी कैंपनि ते वही ख़ाली ऐलान तव्हां था कयो बेवकूफ़ था सम्झो सिंध जे माण्हुनि खे बेवकूफ़ था सम्झो तव्हां हे असां पढ़ियल लिखियल माण्हुनि खे तव्हां उन कैबिनेट जा मेंबर असांजी पेंशन ते ख़र्चणो आहे उन कैबिनेट जा मेंबर तव्हां भई असांजी पेंशन ख़र्च कराए हाणे असां आया आहियो हमदर्दी असीं ॻाल्हायूं था सीएम सां ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो त मूं सीएम नोटिस वठो सीएम खे चयो आहे बिलावल भुट्टो पाकिस्तान पीपल पार्टी जो चेयरमैन मुराद छा आहे छा आहे मुराद कुझु बि कोन्हे हुन अॻियां ज़रूरु आहे बिलावल ज़बान मां लफ़्ज़ कढे त तव्हां सोचो त माना उहे नोटिफिकेशन थी वई पर 4 ॾींहं थिया आहिनि पीपल पार्टी गवर्नमेंट खे कन ते चूआ कोन थी चए माना ही बिलावल भुट्टे जो सिंध जे माण्हुनि सिंध जे मुलाज़िम सां वॾो मज़ाक वॾो फ्रॉड आयो तंहिं करे असां चऊं था सरकार असां पंहिंजा मुलाज़िम जेके पाण में मुतहद रहूं
मुंडम रहूं वधी कयूं असां ने कंहिं लालिपो में अचण वारा न आहियूं 6 तारीख़ सिंध जा लखा मुलाद न फ़क़त मुलाद पर उन सां रेत उन जा रिश्तेदार उन जो औलाद उन जा शागिर्द कराची जे रोडनि जे उला लख जे इक़्तिदार में असीं लॉस पे चलासीं ऐं पीपल पार्टी जी गवर्नमेंट जेकॾहिं शुभ पूरो करणो थियो त मादी जिया त तव्हां ते लाठी चार्ज करे असांजो गिरफ़्तारियूं करे असां ते वाटर कैनन जो इस्तेमाल करे त हिन भेरे भले उहो शुभ पूरो करे ऐं खे पोइ ख़बर पवंदी त न रहेगी बांस न बजेगी बांसुरी न रहेगी बांस न बजेगी बांसुरी सिंध जो माण्हू सिंध जो मुलाज़िम हाणे ॿाहिरि निकितो आहे जो सवाइ पंहिंजनि हक़नि पंहिंजनि राइट्स जा मुतालबा जेके असांजा आहिनि उन्हनि जे मंझण खां सवाइ वापसि पंहिंजे घर ॾांहुं न वेंदो तंहिं करे मुंहिंजा दोस्तो पाण में ॿधी कयो पाण में मुलज़म रहो पंहिंजी क़यादत ते एतमाद कयो पंहिंजी क़यादत ते एतमाद कयो इंशाअल्लाह फतह असांजी थींदी जी